वेलकम बैक नाज़रीन। नवां ख्याल कंदासीं कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में अॼु इंग्लैंड ऐं अफ़गानिस्तान जूं टीमूं आमूं साम्हूं थींदियूं। चैंपियंस ट्रॉफी जे ग्रुप बी में शामिल ॿिन्ही टीमुनि जे विच में ॿिनि पहिरनि जो मैच शुरू थींदी। अॼु ॿिन्ही टीमुनि मां जंहिं बि टीम मैच हाराई उहा चैंपियंस ट्रॉफी मां ॿाहिरि थी वेंदी। IG पंजाब जो चवणु आहे त मैच जे सिक्योरिटी लाइ 12,000 पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। परॾेही रांदीगरनि जी रिहाइशगाह रूट्स स्टेडियम ऐं आसपास ऊची इमारतुनि ते स्नैपर्स मुक़ररु कया विया आहिनि। कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में अॼु इंग्लैंड ऐं अफ़गानिस्तान जूं टीमूं आमूं साम्हूं थींदियूं। चैंपियंस ट्रॉफी जे ग्रुप बी में शामिल ॿिन्ही टीमुनि जे विच में मैच ॿिनि पहिरनि जो शुरू थींदी। अॼु ॿिन्ही टीमुनि मां जंहिं बि टीम मैच हाराई उहा चैंपियंस ट्रॉफी मां ॿाहिरि थी वेंदी। IG पंजाब जो चवणु आहे त मैच जी सिक्योरिटी लाइ 12,000 पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में अॼु इंग्लैंड ऐं अफ़गानिस्तान जूं टीमूं आमूं साम्हूं थींदियूं। जी नाज़रीन, नवां ख्याल कयूं पिया कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में अॼु इंग्लैंड ऐं अफ़गानिस्तान जूं टीमूं आमूं साम्हूं थींदियूं। चैंपियंस ट्रॉफी जे ग्रुप बी में शामिल ॿिन्ही टीमुनि जे विच में मैच ॿिए पहिरें जी शुरू थींदी। अॼु ॿिन्ही टीमुनि मां जंहिं बि टीम मैच हाराई उहा चैंपियंस ट्रॉफी मां ॿाहिरि थी वेंदी। कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में अॼु इंग्लैंड ऐं अफ़गानिस्तान जूं टीमूं आमूं साम्हूं थींदियूं। चैंपियंस ट्रॉफी जे ग्रुप बी में शामिल ॿिन्ही टीमुनि जे विच में मैच ॿिनि पहिरनि जो शुरू थींदी। अॼु ॿिन्ही टीमुनि मां जंहिं बि टीम मैच हाराई उहा चैंपियंस ट्रॉफी मां ॿाहिरि थी वेंदी। कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में अॼु इंग्लैंड ऐं अफ़गानिस्तान जूं टीमूं आमूं साम्हूं थींदियूं। अवां खे ख़बर ॾियूं पिया चैंपियंस ट्रॉफी जे ग्रुप बी में शामिल ॿिन्ही टीमुनि जे विच में मैच ॿिनि पहिरनि जो शुरू थींदी।